दोस्तों असां कामरेड कोमल जे ॻोठु मौजूदु आहियूं ऐं हिते असां ॾधड़ी तयारु करे रहिया आहियूं। फोटा चणा जेके चयो वेंदो आहे, कखनि खे बाहि ॾेई। हा, सावा चणा ई पची तयारु थींदा, ॾधड़ी तयारु थींदी ऐं पोइ असां खाईंदासीं। कामरेड अजय मसरूफ़ आहे ॾधड़ी खे तयारु करण में, ऐं होॾां हू कामरेड कखनि खे ऐं बाहि ॿारण में जेको आहे सो हा नसीबु लॻो पियो आहे। ऐं थोरी देरि में ही ॾधड़ी तयारु थी वेंदी, असां खाईंदासीं। कामरेड कोमल वॾी चुस्ती ॾेखारे रही आहे ऐं ही कख खणी अची रही आहे, अलाए किथां किथां खणी अची रही आहे, वॾी महिनत थी रही आहे। ऐं असां ही ॾधड़ी खाईंदासीं थोरी देरि में। हिनखे ॾधड़ी चयो वेंदो आहे। जेके शहरी हींअर सॾाइनि था पंहिंजो पाण खे न, उहे त ज़ारी ॻाल्हि आहे, ही हिननि इहा शइ यादि रखंदा त ही बाबा असां बि ॾधड़ी तयारु कंदा।